नाज़िन मसूबुरगढ़ी शहर जो ड्रेनेज वारो तलाव उथलण सबब गंदो पानी घरनि में काहे पियो जे सबब शहरियनि जी ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। रहवासियुनि मसइले जे हल लाइ पब्लिक हेल्थ खाते हैदराबाद जे चूंडियल नुमाइंदनि सां राब्तो करण जो फ़ैसिलो करे वरितो। मसूबुरगढ़ी विच शहर में मौजूद ड्रेनेज जे निकाल वारे तलाव उथली पियो जे सबब गंदो पानी घरनि ऐं घेटियनि में दाख़िल थी वियो आहे। गटरनि जो पानी घरनि में दाख़िल थियण सबब रहवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। जॾहिं त घेटियनि में गटरनि जो पानी बीठल हुअण सबब मच्छरनि जो आज़ार समेत ॿियूं बीमारियूं फैलजण लॻियूं आहिनि। मसइले जे हल बाबति खोर वीचार लाइ यूसी चेयरमैन मंज़ूर शाह जी राइशगाह ते मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें ॻोठाणनि असलम तुर्क, अहमद चन्ना, मोहन लाल, अली गुलाम ख़ास खेली, गुलज़ार कल्होड़ो, जमील राजपूत ऐं ॿियनि शिरकत कई। मेड़ाके में फ़ैसिलो कयो वियो त हिकु कमेटी ठाहे तक जे MNA सैयद तारिक शाह जामोट ऐं MPA जाम ख़ान शोरो सां मुलाक़ात करे खां मसइलो हल कराइण जो मुतालबो कयो वेंदो।